उते JEST आहियां कासोमत हाई स्कूल में पढ़ाईंदो आहियां ऐं सिंधीअ में MA थियल आहे मुंहिंजी ऐं MPhil बि मुंहिंजी सिंधी में ई थियल आहे। असांजो जेको ही तव्हां रिक्वेस्ट करणा आहिनि सिंध गवर्नमेंट खे JEST PST उन जे हवाले सां सिंधी जी तयारी कंदासीं। अॼु PST ऐं JEST में छा अचणो आहे, कहिड़ी रीत अचणा आहिनि ऐं कहिड़ो सिलेबस रुगो तय थियल आहे या असां छा पढ़ंदासीं, उनजो तारुफ़ी लेक्चर आहे। शुरूआत खां वठी आख़िर ताईं असां उन में कहिड़ियूं कहिड़ियुनि शयुनि खे जेको असां फोकस कंदासीं ऐं कहिड़ियुनि शयुनि खे पढ़ंदासीं, अॼु उन जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंट्रोडक्शन ॾींदासीं। सुभाणे खां असां इन जो हिकु मुकमल जेको आहे सो शेड्यूल तयारु कंदासीं असांखे छा पढ़णो आहे। अॼु उन जो सिर्फ़ु इंट्रोडक्शन आहे त असांखे पढ़णो छा आहे ऐं कहिड़ी रीत पढ़णो आहे ऐं उनखे असां बुनियाद खां शुरू कयूं। छाकाणि जेके बि शयूं आहिनि उहे कुझु एतिरियूं आहिनि जो गॾियल आहिनि ऐं उन्हनि खे अलॻि अलॻि करणु ॾुखियो थी वेंदो आहे। इन करे असां चाहींदासीं त जेके बि शयूं आहिनि शुरूआत खां वठी आख़िर ताईं उनखे पहिरां सिखंदा हलूं, उनखे सम्झंदा हलूं ऐं उनखे बहितर नमूने सां असां मुकमल कयूं त जीअं असांजा जेके मुंझार आहिनि उहे सभु ख़तम थी वञनि। छाकाणि त हिते केतिरा ई जेके तव्हां आहियो थोरो पिया JEST PST में तव्हां ग्रेजुएशन आहियो, इन्हनि शयुनि खां अॻे वाक़िफ़ आहियो, पर ही कुझु अहिड़ियूं जेके टर्म्स आहिनि जेके असांखे मुंझाईंदड़ हूंदा आहिनि, असां उन्हनि खे सिखंदासीं ऐं उनखे खणंदासीं। तव्हांजो कोर्स तव्हां पाण ॾिठो हूंदो, पर असां वाज़ह कंदा ॻाल्हायूं त सिंधीअ में जेके हीअं जेके शयूं अचणियूं आहिनि उहे कहिड़ियूं अचणियूं। पहिरियों त दर्सी किताब जेके आहिनि असांजा उन्हनि खे फोकस कयो वियो आहे। पहिरीं क्लास खां वठी क्लास मैट्रिक ताईं, पहिरीं खां 8 ताईं PST ऐं 6 खां 10 ताईं JEST जे लाइ। हाणे उन्हनि में सिंधीअ जो कहिड़ो किरदारु रहंदो, छाकाणि ॿोली जेका मादरी ज़बान आहे इन खां पहिरियों कॾहिं बि कंहिं बि रिक्वायरमेंट में इन खे शामिल न कयो आहे। हीउ पहिरियों दफ़ो आहे जो सिंधी ॿोलीअ खे शामिल कयो आहे। इन जे करे हाणे असां हिन खे बुनियाद खां सिखंदासीं ऐं जेके शयूं आहिनि असां सिखण जे लाइ बुनियाद हुजणु घुरिजे। सिखंदासीं असां हर्फ़ खां वठी। हर्फ़ छा खे थो चइजे, हर्फ़ जी माना छा आहे ऐं हर्फ़ कहिड़े क़िस्म जा थींदा आहिनि, इन्हनि सभिनी खे। अरबीअ में हर्फ़ छा खे थो चइजे, सिंधीअ में उन जी कहिड़ी माना आहे, या जीअं त असां जो सिंधी ॿोली जो ग्रामर जेको आहे असां उनखे सिंधी ॿोली जो ग्रामर त चऊं था, पर केतिरनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त सिंधीअ में इन ग्रामर खे छा थो चयो वञे। उन्हीअ जो असां मफ़हूम सम्झंदासीं, मक़सदु सम्झंदासीं ऐं अॻिते हलंदासीं। हर्फ़ खां पोइ हर्फ़नि मंझां अखरनि मां लफ़्ज़ कीअं था जुड़नि असां उन ते ईंदासीं। लफ़्ज़नि मां जुमिला, जुमिलनि मां वरी जेका ज़मान कीअं आहिनि, असां सभई इहो सॼो सिखंदा हलंदासीं, तरतीब वार सिखंदासीं। ऐं जुमिलनि जा कहिड़ा क़िस्म आहिनि, लफ़्ज़नि जा कहिड़ा क़िस्म आहिनि, मुरकब लफ़्ज़ छा आहे, मुफ़रद लफ़्ज़ छा आहे, मुरतब लफ़्ज़ छा आहे, असां इन्हनि खे सिखंदा हलंदासीं, अॻिते हलंदा हलंदासीं। ईअं ई ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़, ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ जेके बुनियादी तौर ते चया वञनि था त इंतहाई सवला आहिनि ऐं आसान आहिनि, पर जॾहिं असां उन्हनि खे सम्झण ते ईंदा आहियूं, लिखण ते ईंदा आहियूं, उनखे तब्दील करण ते ईंदा आहियूं, त असां लाइ ॾुखिया थींदा आहिनि। छाकाणि त असां वटि केतिरा ई जेके ॻाल्हाइण जा लफ़्ज़ आहिनि उहे लफ़्ज़ जेके खयल आहिनि उहे अरबी ॿोलीअ मां खयल आहिनि, उन जा मानाऊं असांखे ख़बर न हूंदियूं आहिनि, जंहिं जेके असां लाइ मुंझार जो शिकार थींदा आहिनि। असां इन करे उन्हनि में पहिरीं लफ़्ज़ जेका माना सां गॾु सिखंदा हलंदासीं त जीअं असांजो कमु अॻिते हलंदो हले। उन खां पोइ आहे ज़मान, जेके असां अंग्रेज़ी में जंहिंखे टेंसिस विझूं था, जेको यानी ज़मान हाल, ज़मान माज़ी, ज़मान मुस्तक़बिल, इन्हनि टिनी जा फेरा एक्टिव वाइस, पैसिव वाइस थींदा आहिनि, मारूफ़ ऐं मजहूल बि थींदा आहिनि। इन्हनि शयुनि खे बि असां सम्झंदा हलंदासीं कंदासीं त मारूफ़ छा खे थो चयो वञे, मजहूल छा खे थो चयो वञे, इहे शयूं कीअं आहिनि। जीअं असां अंग्रेज़ी में शुरू खां पढ़ंदा अचूं था एक्टिव वाइस, पैसिव वाइस, पर सिंधीअ में उन्हनि जो नेमल बदल कहिड़ो आहे असां उन्हनि खे बि सम्झंदासीं। उन खां पोइ बीहक जूं निशानियूं, जेको हींअर सिर्फ़ु तव्हांखे हिन PST JEST में न कमु अचिणो आहे, पर जॾहिं तव्हां CS ऐं PCS लाइ वेंदो त उते बि इहो तव्हांखे साॻियो ई सवाल कमु अचिणो आहे। हीअं तव्हां मौजूदा जेको पेपर PCS जो थी चुको सिंधीअ जो, इन में पूरो जो पूरो सवाल हुयो इन ते बीहक जी निशानियुनि ते, त इन्हनि खे लफ़्ज़ जेको इबारत आहे इन खे बीहक जी निशानियूं लॻायो। इन खे सम्झणु इंतिहाई सवलो ऐं लाज़मी आहे, छाकाणि इन खां सवाइ का बि असांजो मक़सदु जेको हूंदो आहे लफ़्ज़नि खे सम्झण जो उहो अधूरो रहिजी वेंदो आहे। उन खां पोइ असां जेकॾहिं अॻिते वधूं था, जेको दर्सी किताब आहिनि, दर्सी किताबनि में जेका शाइरी आहे उहा कुझु अलॻि हूंदी, छाकाणि ॿाराणी शाइरी अलॻि हूंदी आहे ऐं
मैच्योर शायरी जेका ॿार खां वॾी हूंदी आहे उहा उन शायरी जो क़िस्म अलॻि हूंदो आहे। इन करे उन्हनि में ॿाराणी तरन्नुम जेको हूंदो आहे उहो वधीक हूंदो आहे। उनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं ऐं उनखे असां अॻिते हलण जी कोशिशि कंदासीं जीअं असां उनखे सम्झूं उन में कहिड़ा काफ़िया आहिनि, कहिड़ा रदीफ़ आहिनि, कहिड़ा हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि, या उन में ॿोली कहिड़ी इस्तेमालु थियल आहे। छाकाणि जेको मैच्योर माण्हू ॿोली सम्झी सघे थो उहो नंढड़ो ॿार ॿोली कान थो सम्झी सघे। नंढड़े ॿार जे लाइ कहिड़ी ॿोली इस्तेमालु थियल आहे उनखे असां सम्झंदासीं ऐं इते हलंदासीं। उन खां पोइ उन में बेद छा खे थो चइजे, गीत छा आहे, नज़्म छा आहे, ऐं उन खां अलावा जेके हमद आहे, नात आहे, इनखे छा थो चइजे। इन जी नंढियूं नंढियूं वज़फ़ूं आहिनि, सिन्फ़ूं आहिनि, इन्हनि जी जेके वज़फ़ूं आहिनि सिन्फ़ुनि खे वज़फ़ुनि सूधो सम्झंदा हलंदासीं त जीअं असां उन शयुनि खे पंहिंजो जेको मक़सदु आहे उहो असां हासिल करे सघूं। उन खां पोइ जीअं असां अॻिते हलंदा वेंदासीं, जीअं असां ॾिसो ॿार जीअं पंधु करणु शुरू कंदो आहे त छा धिका खाईंदो आहे, थाबा खाईंदो आहे ऐं बुनियाद खां सिखंदो आहे। ईअं ई असां धिका थाबा खाईंदा बुनियाद खां सिखंदा मथे जॾहिं पुॼंदासीं, इन्हनि ज़माननि में पुॼंदासीं, ज़मान खां पहुचंदासीं त हिकिड़ा लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके ॾाढा मुश्किल जो शिकार थी पवंदा आहिनि, उहे इश्तिक़ाक़। इते अची असां मुंझी पवंदा आहियूं त छाकाणि इश्तिक़ाक़ यानी कंहिं लफ़्ज़ खे चीरे धार करणु, अलॻि करणु, त कहिड़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे उनखे सम्झणु इंतिहाई मुश्किल थी पवंदो आहे। इते असां इन सम्झंदासीं ऐं इहे सवाल तमामु घणा ईंदा बि आहिनि इन बुनियाद ते। उन खां पोइ जेको आहे ख़ाको छा खे थो चइजे, मकालो छा खे थो चइजे, कहाणी छा आहे, लोक कहाणी छा आहे, किस्सो छा आहे, दास्तान छा आहे, ॻाल्हि छा आहे, इहे सभु जा सभु जेको आहे सो अलॻि अलॻि सिन्फ़ूं आहिनि जिनखे असांजा सोशल मीडिया ते या जेको ग्रुपनि ते ॻाल्हियूं हलंदियूं रहंदियूं आहिनि त कहाणी बि साॻी आहे, लोक कहाणी बि साॻी आहे, अखाणी बि साॻी आहे, रुगो ड्रेग जो फ़र्क़ु आहे, ईअं कोन्हे को। ही अलॻि अलॻि सिन्फ़ूं आहिनि, इन्हनि जा अलॻि अलॻि मक़सद आहिनि, अलॻि अलॻि इन्हनि जो फॉर्मेट आहे। उन्हनि में उनखे सांचो जेको आहे उन में अलॻि उनखे ठाहियो वेंदो आहे ऐं उन खां पोइ उनखे ख़बर पवंदी आहे हीअ लोक कहाणी आहे, ही किस्सो आहे, ही दास्तान आहे, ही कहाणी आहे, ही नाविल आहे, या ही मकालो आहे, ही मुकालमो आहे। हींअर जो तव्हां वटि सवाल आयल आहे सैंपल पेपर में, उहो हिकिड़ो आयल आहे सवाल त फलाणो जेका इबारत आहे उहा मकालो आहे, मुकालमो आहे, या कहाणी आहे, या लोक कहाणी आहे। अहिड़े क़िस्म सां आयल आहे। इन में केतिरनि ई शागिर्दनि जो मुझारो आहे। जॾहिं त उनजी साख़्त खे ॾिसणो पवंदो आहे त उहा साख़्त जेका आहे कहिड़े रीत जेका आहे उहा मकाले वारे अंदाज़ में आहे या मुकालमे जी मक़सद ई आहे ॻाल्हि ॿोल, ऐं मकालो हिकु अलॻि आहे तहक़ीक़, जेको तहक़ीक़ रिसर्च करे असां उनजे पोइ उनजे जेको आहे मफ़रूज़ो पहिरियों कढी उन खां पोइ हक़ीक़तुनि ते पुॼंदा आहियूं। जॾहिं मुकालमो आहे मां ऐं तव्हां जॾहिं पाण में ॻाल्हायूं, जेको मां ॻाल्हायां ऐं तव्हां जो जवाब ॾियो, इहो मुकालमो हूंदो आहे। जॾहिं त मकालो हिकु अलॻि शइ हूंदी आहे। अहिड़ी रीति असां जॾहिं वञूं था त हमवाना लफ़्ज़, सॼा किताब असांजा जेके आहिनि दर्सी किताब, उन्हनि में हमवाना लफ़्ज़ हूंदा आहिनि। हिकिड़ो लफ़्ज़ आहे, उन लफ़्ज़ जी ॿियूं मानाऊं कहिड़ियूं आहिनि, कहिड़ियूं थी सघनि थियूं, इहे सॼियूं पोयां किताबनि जे बि लिखियल हूंदियूं आहिनि, पर उन खां पोइ केतिरनि किताबनि में न बि लिखियल आहिनि। उन्हनि खे असां सम्झंदासीं, उनखे कंदासीं, हिकु चार्ट ठाहींदासीं, चार्ट जे ज़रिए असां सम्झंदा हलंदासीं उहे कहिड़ा आहिनि। न रुगो असांखे इन ते हलणो आहे, पर असांखे जेको IB पेपर ठाहिनि था उन्हनि जे बुनियाद ते हलणो आहे। छो त करिकुलम आहे, करिकुलम में तब्दीलियूं ईंदियूं रहंदियूं आहिनि ऐं ज़रूरी न आहे त जेको असां चयो आहे पहिरें खां वठी 8 ताईं सवाल पढ़ो हितां ई ईंदा, मुमकिन ई कोन्हे। कंटेंट इहो थी सघे थो, सवाल अलॻि थी सघे थो, जवाब उनजो अलॻि थी सघे थो, नमूनो कुझु अलॻि थी सघे थो। असां उन्हनि खे पंहिंजे अलॻि शइ नज़र में रखंदासीं। उन खां पोइ आहिनि लफ़्ज़, ज़िद, मुज़क्किर, मुअन्निस। हाणे इहो सभु कुझु चयो बाबा जेको सो मुज़क्किर, हे मुज़क्किर, ही मुअन्निस, पर इन जा उसूल कहिड़ा आहिनि, क़ाइदा कहिड़ा आहिनि, कानून कहिड़ा आहिनि, कहिड़नि कानूननि जे तहत असां मुज़क्किर खां मुअन्निस में तब्दील कयूं या मुअन्निस मां मुज़क्किर में तब्दील थींदा, उहे कानून सिखंदासीं। उहे हिकिड़ा कानून आहिनि, उन कानूननि खे पूरो जो पूरो सां ख़बर पवंदी त जेके बि पेश जंहिं लफ़्ज़ खे ईंदो आहे उहो मुज़क्किर हूंदो आहे ऐं ज़बर जंहिं बि लफ़्ज़ खे ईंदी आहे उहा मुअन्निस हूंदो आहे। अहिड़ा ई ॿ टे हर हिकु मुज़क्किर मां मुअन्निस करण जा, मुअन्निस मां मुज़क्किर करण जा 4 कानून आहिनि। उन कानून मां वरी कुझु अहिड़ा बि आहिनि लफ़्ज़ जेके ज़ेर सां ई मुज़क्किर ईंदो आहे, वरी पेश सां ई मुअन्निस बि ईंदो आहे। उहो उन कानून खां आज़ाद हूंदा आहिनि, असां उन्हनि खे सिखंदासीं। उन खां पोइ आहे तजनीस हर्फी, तजनीस ताम, तजनीस नाक़स। इहे वरी शाइरी जी सिन्फ़ुनि जा हिकिड़ा
एडियूं जेको आहे सो बुनियादी सिंफूं आहिनि जिनखे असां अॻिते वठी वेंदा आहियूं। त मिसाल जे तौर ते हिकिड़ी शाहवती भिटाई जो शेर खणो था। पहिरियों जेको हर आम माण्हू खे यादि हूंदो आहे, अवल अलाह अली आला आलम जो धणी, कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे कदीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान। हाणे इहो शेर त आहे, पर इन में तजनीस कहिड़ी इस्तेमाल थियल आहे, जिन्स कहिड़ी इस्तेमाल थियल आहे, उहा हिन में जेका तजनीस इस्तेमाल थियल आहे उहा आहे तजनीस हरफी। कीअं? हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो। तजनीस हरफी, हरफ माना आहे अखर। तजनीस हरफी जो मक़सद हूंदो आहे अहिड़नि अखरनि वारी शाइरी जे लफ़्ज़ जो हर अखर पहिरियों साॻियो हुजे। हाणे असां मिसाल ॾियूं था, अवल अल्लाह अलीम, ऐं पहिरियों कोन्हे, साॻियो कोन्हे को, पर उचार जेको आहे साॻियो ई अलिफ वारो आहे। इन जे करे अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी, साॻियो अचे थो आला आलम जो धणी, साॻियो अचे थो। इन करे चवंदा असां तजनीस हरफी। तजनीस माना जिन्स, जिन्स माना इतला, हरफी माना अखर। अहिड़ी जिन्स वारा अखर जेके साॻी जिन्स सां ताल्लुक़ रखंदा हुजनि उन्हनि खे धार करे साम्हूं करणु। ईअं ई वरी तजनीस ताम में हिते आहे, तजनीस लिखियो पियो आहे, मां सिर्फ़ु ताम थो लिखां हिते। ताम अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंखे असां चवंदा आहियूं मुकम्मल, मुकम्मल थियण या कामिल। हाणे इन में कहिड़ा लफ़्ज़ ईंदा आहिनि? इन में वरी अहिड़ा लफ़्ज़, हुन में अखर ईंदा आहिनि, हिन में लफ़्ज़ ईंदा आहिनि। अहिड़ा लफ़्ज़ ईंदा आहिनि जेके शक्ल सूरत में साॻिया हुजनि पर उनजी माना तब्दील हुजे। केतिरा लफ़्ज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके शक्ल सूरत में साॻिया हूंदा आहिनि पर उन्हनि जी माना तब्दील हूंदी आहे। आम तौर ते तव्हां हिकिड़ो गानो आहे उहो ॿुधो हूंदो, बरकत अली जो, जॾहिं खां अखि लॻी तोसां तॾहिं खां अखि लॻी नाहे। मक़सद हुते अलॻि आहे अखि जो, हुते अलॻि, अखि जो अलॻि मक़सद अलॻि आहे। ईअं ई असां शाहवती जो शेर था खणूं, उहो आहे वर में कोन्हे वर ॾेरनि वर वॾो कयो। इहो सिट आहे जंहिंमें इहा मुकमल कयल आहे। वर में कोन्हे वर ॾेरनि वर वॾो कयो। हाणे टे लफ़्ज़ जेके लफ़्ज़ आहिनि जेके साॻिया ई आहिनि पर इन जो मक़सद अलॻि अलॻि आहे। चलो वर में कोन्हे वर, वर माना मुड़ुस, वर में कोन्हे वर माना फेर या दगा। जेका प्यारी कई आहे उहा मुंहिंजे ॾेरनि मूंसां कई आहे, छाकाणि ससुईअ खां पुनू जेके जुदा करे विया उहो संदसि ॾेर करे विया। इन जे करे ससुईअ हिते दाह कई आहे त वर में कोन्हे वर ॾेरनि वर वॾो कयो। अहिड़े क़िस्म जा जेके असां बुनियादी सिंफूं आहिनि, न रुॻो हिकिड़े मिसाल सां, पर असां केतिरा ई मिसाल खणी ईंदासीं, उन्हनि मिसालनि सां असां हिननि खे पूरो कंदासीं, अॻिते हलंदा वेंदासीं त जीअं असांखे ख़बर पवंदी वञे त इहा कहिड़ी सिंफ आहे, कंहिं सिंफ सां तालुक़ रखे थो। ईअं ई काफ़ियो, छाकाणि हाणे जॾहिं असां अचूं था छा बुनियादी जेके नज़्म आहिनि, गीत आहिनि, उनमें हम आवाज़ लफ़्ज़ तमामु घणा अचनि था। हम आवाज़ लफ़्ज़ या काफ़ियो ॻाल्हि साॻी आहे। काफ़ियो अरबी में चयो वेंदो आहे, सिंधीअ में माना हुनजी आहे हम आवाज़। जॾहिं खां हाणे हुते अचे थो, गुज़रीजे विया से ज़माना यादि पिया, विसरीजे विया से तराना यादि पिया। हाणे इन में काफ़ियो कहिड़ो आहे ऐं रदीफ़ कहिड़ो आहे, इन्हनि शयुनि खे सम्झण जी कोशिश कंदासीं। बुनियादी तौर ते मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त काफ़ियो माना आहे अरबी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंखे सिंधी में चवंदा आहियूं असां हम आवाज़ लफ़्ज़। साॻिया लफ़्ज़ माना उनजे शक्ल सूरत तब्दील हुजे पर उचार उन्हनि जो साॻियो हुजे। जीअं गुज़रीजे विया से ज़माना यादि पिया, विसरीजे विया से तराना यादि पिया। ज़माना ऐं तराना, हिते लफ़्ज़ आहे हिकिड़ो ज़माना ऐं ॿियो आहे तराना, इहो साॻा उचारनि जो साॻियो आहे, ज़माना तराना, यानी कि हम आवाज़ लफ़्ज़ आहे। तंहिंजे करे असां लिखूं था त इहो काफ़ियो आहे। इन शेर में आख़िरी ॿ लफ़्ज़ अचनि था, ज़माना यादि पिया, तराना यादि पिया। हाणे जेको लफ़्ज़ यादि पिया आहे इहो छा थींदो? इहो थींदो रदीफ़, जंहिंखे असां चवंदा आहियूं बेल सवारी। सिंधीअ में असां चवंदा आहियूं बेल सवारी, ऐं शाइरी जो टर्म हिनखे चयो वेंदो आहे रदीफ़, जेको असां वटि अचे थो। हाणे इहो अलॻि अलॻि क़िस्म आहिनि, अरबी शाइरी, फारसी शाइरी, सिंधी शाइरी, इन सभिनी जा अलॻि
अलग मिजाज आहे, अलग अलग जेको आहे सो शायरी फॉर्मेट आहिनि, अलग अलग घाड़ेटा आहिनि। जेकर असां रदीफ़ जी ॻाल्हि कयूं था त रदीफ़ वरी सिंधी क्लासिकल शायरी में ईंदो ई नाहे। उन में कुछ भी थी पवे ही रदीफ़ न ईंदो आहे। रदीफ़ जेको ईंदो आहे उहो इल्म अरूज़ वारी शायरी, इल्म अरूज़ वारी शायरी मां तव्हांखे नक्शे में ॿुधायां उहो इहा जेका अरबीअ मां आई फारसीअ में, फारसीअ मां आई सिंधी में। अरबी ऐं फारसी जी शायरी कोन्हे पर बुनियाद उन ते आहे, फॉर्मेट उहो आहे, घाड़ेटा उहे आहिनि। असांजा लफ़्ज़ या ॿोली असांजी पंहिंजी आहे, असां उन पंहिंजी ॿोली में शायरी कयूं था, फॉर्मेट असांजो साॻियो ठहियल आहे। मिसाल जे तौर ते मां इन सवलो करे सम्झायां तव्हांखे, हिकिड़ो असां वटि अल्फाबेट आहे या आइबेट आहे जेका असां पंहिंजी सिंधी में लिखूं था। हीअ असां लिखियो पियो आहे असांजो मुल्क, हीअ असांजी पंहिंजी ॿोली में लिखियल आहे, असांजी ॿोली आहे, सिंधी ॿोली आहे। पर लिखियो पियो असांजो मुल्क, हीअ बि सिंधी में लिखियल आहे, हे बि सिंधी में लिखियल आहे। पर हिन जी जेका आइबेट आहे या जेका अल्फाबेट आहे उहा असां अंग्रेजी वारी चूंडी आहे। अहिड़े ई नमूने असां जेका शायरी त सिंधी में कंदा आहियूं पर उन जो जेको घाड़ेटो आहे या फॉर्मेट जेको आहे उहो असां फारसीअ वारो खयो आहे ऐं उन में उहे सॼा जे सॼा अची था वञनि। हाणे उहे कहिड़ियूं सिन्फ़ूं आहिनि जेके शुरूआती सिन्फ़ूं असां वटि आई, पहिरियों गज़ल, गज़ल खां पोइ मुसदस, मुसजर या जेके असां चए पियो हमद आहे, इहा उन में अची थी वञे, जंहिंमें असां चऊं था नात अची थी वञे, जंहिंमें मरसियो अची थो वञे, रुबाई अची थी वञे। इहे सभु जो सभु सिन्फ़ूं आहिनि जेके इन्हनि में ईंदियूं रहनि थियूं। उन खां अलावा हाणे हर्फ़ जी असां वटि ख़बर न आहे हर्फ़ जी माना छा आहे। हर्फ़ त अंग्रेजी ॿोली जो लफ़्ज़ आहे बुनियादी तौर ते, जंहिंजी माना मां तव्हांखे पहिरीं ॿुधायमि किनारो या पासो, पर सिंधीअ में असां उनखे चवंदा आहियूं अखर। इहे शयूं अॻिते असां जीअं जीअं हलंदा वेंदासीं उनखे असां सम्झंदा वेंदासीं। ॿियो त आम तौर ते ॻाल्हाइण जा आवाज़, लफ़्ज़, जुमला, इहे सभु जो सभु आहिनि। उन खां पोइ तारीख़ी शख़्सियतूं आहिनि, हर हिकु क्लास में अलॻि शख़्सियत आहे, अलॻि तारीख़ आहे। इस्लामी शख़्सियतूं बि उनमें आहिनि, सियासी शख़्सियतूं बि आहिनि, समाजी शख़्सियतूं बि आहिनि। उन्हनि सभिनी जो किरदारु कहिड़ो आहे, उन्हनि जो ॿोली सां कहिड़ो तालुक़ु आहे, उन्हनि जो असांजे पंहिंजे किरदार सां कहिड़ो तालुक़ु आहे, उनमें इस्लाह कीअं थिए थी, असां उन्हनि ते ॾिसंदासीं। हाणे इन मां असांखे ॿ कम मिलंदा आहिनि। हिकिड़ो त असांखे समाज कीअं वधे थो, कीअं संवरे थो, कीअं सुधरे थो, इन मुतालिक़ ॼाण मिलंदी आहे। ऐं ॿियो त इन मुतालिक़ जॾहिं असां ॿार खे का बि शइ पढ़ाइण वेंदा आहियूं त उन्हनि मुतालिक़ नंढा नंढा जुमला लिखणु सेखारींदा आहियूं। त ही असांजो मुल्क पाकिस्तान आहे, हिकु नंढो जुमिलो आहे, इन खां नंढा नंढा जुमला जीअं थींदा आहिनि। इन्हनि जुमलनि जो कीअं कजे, इहो सॼो जो सॼो कमु आहे ग्रामर जो। छाकाणि त पहिरें खां वठी 8 ताईं क्लास में घणे खां घणा जेके कमु आहे उहो ग्रामर जो आहे। जेके मज़मून इस्लाही लिखियल बि आहिनि त उहे ग्रामर जे असूलनि ते लिखियल आहिनि त जीअं असां ॿार खे पंहिंजी उन्हनि ग्रामर खां वाक़िफ़ करे सघूं। पर असां उहो पढ़ाए कोन सघंदा आहियूं, सही सम्झी कोन सघंदा आहियूं, तंहिंजे करे असां लाइ इहे मसइला उलझंदा रहंदा आहिनि। उन खां पोइ हाणे इश्तिक़ाक़, इस्तिलाह, इन्हनि खे असां कीअं सम्झूं त ही कहिड़ी ॿोली जा लफ़्ज़ आहिनि। इश्तिक़ाक़ तव्हां मां पहिरियों कंहिं ठाहियो हुजे, तव्हां ख़बर हुजे त हिकिड़ा अहिड़ा लफ़्ज़ हूंदा आहिनि जेके ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ हुजनि ऐं असांजी ॿोलीअ में उहे शामिल थी विया हुजनि। हाणे कीअं ख़बर पए त कहिड़ी ॿोलीअ जो लफ़्ज़ आहे। असां इन खे सवलाई लाइ हूअं त केतिरा ई मुरवज लफ़्ज़ आहिनि जेके थी आहिनि, पर सवलाई जे लाइ 3 क़िस्मनि में विरहाईंदा आहियूं। असां ख़बर पइजी वेंदी आहे त हीउ इन ॿोली जो लफ़्ज़ आहे ऐं आसानीअ सां उन खे सम्झी वेंदा आहियूं। मां हिकु नंढो चार्ट ठाहियां थो, उन जे बुनियाद मां तव्हांखे सम्झायां थो त हीउ हिकिड़ो अरबी, हिकिड़ो आहे फारसी ऐं टियों आहिनि संस्कृत या सिंधी। इश्तिक़ाक़ केतिरनि लफ़्ज़नि जा बि थींदा आहिनि त इश्तिक़ाक़ मुरतब ऐं मुरकब लफ़्ज़नि जा बि थींदा आहिनि, पर घणो करे इश्तिक़ाक़ असां उन जा कंदा आहियूं जेके मुरकब लफ़्ज़ आहिनि, उहे असांखे चवण में सवला थींदा आहिनि। अचो त असां इनखे थोरो सां सिखूं था त इहे आहिनि छा, इन जी वज़ाहत अॻिते हली कंदासीं ऐं बहितरीन नमूने सां कंदासीं। अलॻि अलॻि केतिरा ई लफ़्ज़, छाकाणि त केतिरा ई लफ़्ज़ असां वटि अहिड़ा बि आहिनि जेके अरबी ऐं फारसी जा गॾिजी करे मिली विया आहिनि।
उन्हनि खे असां अॻु सुञाणींदासीं पर बुनियाद जेको आहे उहे हिते अचनि था इन करे असां हिते ॾिसूं था अरबीअ में ख़ासि सुञाणप जेका आहे ख़ासि सुञाणप थो ॿुधायां मां अलिफ ऐं लाम जेको लफ़्ज़ आहे उहो मुरकब लफ़्ज़ जेको आहे विच में अची वेंदो आहे उहो अलिफ ऐं लाम हूंदो आहे उहे अरबी जा लफ़्ज़ हूंदा आहिनि ख़ासि अरबी जा जॾहिं फारसी जे लफ़्ज़नि ते असां ईंदा आहियूं छो त फारसी जा लफ़्ज़ आहिनि त हिकिड़ो लफ़्ज़ आहे बा अखर आहे बा ऐं ॿियो आहे ज़ेर इज़ाफ़त इहे लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके असां सुञाणप थींदी आहे त ही अरबी जो लफ़्ज़ आहे ऐं ही फारसी जो लफ़्ज़ आहे टे नंबर ते असां वटि आहिनि संस्कृत या सिंधी असां इन्हनि लफ़्ज़नि खे जॾहिं असां सुञाणूं था त इन्हनि खे असां कीअं सम्झूं जीअं अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं हिकिड़ा प्रीफिक्सिस आहिनि ॿिया आहिनि सफिक्सिस ईअं ई असां सिंधी जा वरी लफ़्ज़ उन ते सुञाणींदा आहियूं त अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं आहिनि लफ़्ज़ आहे पत इन में असां लफ़्ज़ छाड़ींदासीं अॻियां छा मिलाईंदासीं सु मिलाईंदासीं त थी वेंदो सुपत सुपत भरिया सुपरी कुपत कीम करियो एॾे लफ़्ज़ सां मिलंदा असां जेके अॻियाड़ी हूंदियूं आहिनि या पछाड़ी हूंदियूं आहिनि पर आख़िर में लफ़्ज़ ऐं शुरूआती लफ़्ज़ उन्हनि खे बदिलाए करे असां उनजा इश्तिक़ाक़ ठाहींदा आहियूं ऐं उनजो असूल हूंदो आहे त उन्हनि खे जॾहिं ठाहियो वञे त उन जो लफ़्ज़नि खे टोड़ियो वञे अलॻि कयो वञे ऐं उन्हनि जी असुल माना कढी वञे असां जेकर तव्हां इजाज़त ॾियो त मां ठाहे छॾियो इश्तिक़ाक़ ॾेखारियूं था जीअं असांखे ख़बर पइजी वञे त कीअं असां विछाईंदासीं हिकिड़ो आहे ज़ुल्फ़कार कहिड़ी ॿोली लफ़्ज़ चवणु घुरिजे हाणे इहो अरबी ॿोली लफ़्ज़ छो असां ख़बर पइजी वई त विच में अलिफ ऐं लाम जेको अची वियो इहो अरबी ॿोली जो लफ़्ज़ जी निशानदेही आहे त ही जेको लफ़्ज़ आहे उहो अरबी ॿोली जो आहे असां इन खे सुञाणींदासीं त ही अरबी ॿोली लफ़्ज़ आहे सुञाणप जी निशानी हिन जी आहे ऐं इन करे ज़ु माना ब अल माना जो या जी फकार लफ्ज़ जी माना आहे तलवार या धार जेका असां छुरी जी धार हूंदी आहे उनखे चयो वेंदो आहे धार हाणे जेका हज़रत इमाम अली जेका तलवार इस्तेमाल कंदो हुयो उहा ॿई पासा हलंदड़ हूंदी हुई जंहिंजे करे उनखे ज़ुल्फ़कार चयो वियो हुयो ऐं उन माना आहे ॿिनि धारुनि वारी तलवार हाणे मक़सदु आहे ॿिनि धारुनि वारी तलवार ईअं ई असां फारसी जा बि टोड़ींदासीं सिंधी या संस्कृत जा बि टोड़ींदासीं असां ख़बर पइजंदी वेंदी त असां बुनियाद छा आहे ऐं सिखी वेंदासीं त केतिरा आहिनि ऐं केतिरा ई लफ़्ज़ वरी अहिड़ा आहिनि जेके अरबी ऐं फारसी जा गॾिजी विया आहिनि असां उन्हनि खे बि अॻिते हली ख़बर पइजी वेंदी असां टोड़ींदासीं त कीअं आहे हाणे अञा असां थोरो अॻिते वञूं त इन खां पोइ आहिनि वरी हिकिड़ियूं हूंदियूं आहिनि इस्तिलाह जी सुञाणप कीअं कजे अने इस्तिलाह जी सुञाणप जे लाइ हिकिड़ो ख़ासि अखर आहे उन अखर खे ध्यान में रखणो आहे उहो अखर आहे णे इहो इस्तिलाह हूंदो आहे उहो मुहावरो न हूंदो आहे इस्तिलाह अखियूं ॾेखारणु हिकिड़ो अखियूं ॾेखारणु इस्तिलाह आहे जेको असां चऊं था अखियूं ॾेखारणु अख हणणु अख खणणु अख ॾेखारणु इहे सभई जेके आहिनि या जेको आहे सो निंड हराम करणु इहे सभु जेके जेके इस्तिलाह आहिनि इन्हनि इस्तिलाहनि जूं मानाऊं कहिड़ियूं आहिनि असां इन्हनि ते अॻिते हली ॻाल्हाईंदासीं छाकाणि त अॼु असांजो सिर्फ़ु तारुफ़ी लेक्चर आहे असां हिनखे कंदा वेंदासीं त छा थिए थो कीअं थियनि था इहे शयूं आहिनि वरी उन खां पोइ ईंदो आहे मुहावरा चवणियूं उहे वरी अलॻि शयूं आहिनि जो खई खपे कान ॻोल्ही लभे कान इहा वरी असां वटि चवणी आहे या मुहावरो आहे जेको इस्तेमालु थींदो रहंदो आहे इन खां पोइ लफ़्ज़ छाकाणि त पहिरीं क्लास में ॿिए क्लास में टे क्लास में चवंदा त लफ़्ज़ कीअं जुड़े थो कीअं टुटे थो ऐं उनखे डोड़े कीअं जोड़नि था इन जो हिकिड़ो कानून आहे उहो कानून आहे सूत मां सर्फियो मां वरी जेको आहे उनखे असां कंदा आहियूं जेको आहे अंग्रेज़ी में सेंटेक्स चऊं था सूतिया सर्फिया ऐं ज़ेंदाल इहो लफ़्ज़ तव्हां अची वेंदो ॿुधाईंदुसि मां तव्हांखे इन में सूत चयो वेंदो आहे अखर खे या अखर जो बुनियादी एको
उन खां पोइ आहे सर्फियो माना लफ़्ज़ इन मां जुड़ो हाणे लफ़्ज़ टोड़ना आहिनि हे असां लफ़्ज़नि खे टोड़े करे उनखे अलॻि अलॻि पंहिंजी करणो आहे त कीअं टुटनि था ऐं कीअं जुड़नि था छाकाणि त पहिरें या ॿिए क्लास जे ॿार खे असां पढ़ाइण वेंदासीं त बुनियादी सिखारे या त हिकिड़े अखर वारो खां पोइ ॿिनि अखरनि खे जोड़े करे लफ़्ज़ ठाहिण कीअं पहिरियों अख पहिरें या ॿिए क्लास जे ॿार खे असां चवंदा आहियूं लफ़्ज़ सेखारियो बुनियादी लफ़्ज़ अख कन या जेको कन या जेको हथ इहे लफ़्ज़ आहिनि असां सिखाइण शुरू कंदा आहियूं ऐं इनखे टोड़ींदासीं त कीअं कंदासीं अलिफ पेश खे अख काफ पेश नून कन ईअं ई आहिस्ता आहिस्ता असां वधंदा वेंदा आहियूं इहे कीअं टुटनि था जॾहिं आसमान अची थो वञे हाणे असां वटि अॻिते वधी वियासीं त इन लफ़्ज़ खे असां कीअं टोड़ींदासीं बुनियाद छा आहे इहो असांखे अॻिते ख़बर पइजंदी वेंदी ऐं असां जीअं जीअं अॻिते हलंदासीं इहे असां वटि लफ़्ज़ ईंदा वेंदा तव्हां वटि हिकिड़ो PST जो पेपर जेको आयो आहे उन पेपर में सवाल आयल आहे जेको ग़लति आहे इंशाअल्लाह सही थी वेंदो उहो कहिड़ो आहे त मुअनिस ॿुधायो कांव जो उन में ऑप्शन मेट करे थो कंहिं ज़िक्र सां तव्हां ॾिठो आहे पेपर कोन ॾिठो आहे हाणे उन में जेको असुल जवाब आहे उनमें आहे ई कान कांव जो असुल ज़िद जेको आहे या मोनिस जेको आहे उहा कांवेली आहे जेको उन में कोन्हे को हाणे मां पहिरियों ॿुधायुमि त इन जा कहिड़ा उसूल आहिनि असां उन उसूलनि ते ॻाल्हाईंदासीं उसूलनि ते हलंदासीं ऐं उसूलनि खे पढ़ी करे अॻिते हलंदा वेंदासीं त जीअं असांखे इहे ख़बर पइजी वेंदी हाणे इहो हिते वरी इन में लफ़्ज़नि जी तरकीब बि आहे लफ़्ज़ कहिड़ो आहे जुमिलो आहे त जुमिले में मुज़किर कहिड़ो आहे इस्म कहिड़ो आहे जिन्स कहिड़ी आहे अदद कहिड़ो आहे इन्हनि सभिनी खे असां सिखंदासीं जेको लफ़्ज़ लिखंदासीं उन लफ़्ज़ जी पूरी तरकीब कंदासीं त हीअ अदद वाहिद आहे या जेको आहे सो जमा आहे मुज़किर आहे मुअनिस आहे ज़र्फ़ आहे इस्म आहे सिफ़त आहे जेके बि आहिनि असां उन्हनि खे लिखंदा वेंदासीं ऐं उनजो लाॻापो सिखंदासीं छाकाणि इहो तव्हांजे ख़ासि करे जेको 8हों क्लास आहे उन में लफ़्ज़ सेखारिया वेंदा आहिनि तरकीब जेका आहे उन में कई वेंदी आहे तशबीह त पहिरीं क्लास खां वठी शुरू थी वेंदी आहे भेट सिंधी में उनखे चयो वेंदो आहे भेट शेर आहिनि चंड चवां सच जे मुठियां मबाई ॿ अखियूं टियों नक तो में नाहे प्रिय जो इहा आहे उनजी भेट जेका चंड खे पंहिंजे महबूब सां भेटे थो पर असां वटि नात मदह या हमद केतिरियूं ई आहिनि जिन में जेको आहे सो हुन भेटा कई आहे शाइरनि भेटा कई आहे या जेको आहे सो असां जेको मोहम्मद इस्माइल उर्सानी आहे उन्हनि मुंदुनि जे हिसाब सां ॿुधायो आहे त उन में उन भेटा कई आहे उन भेटा खे छा थो चइजे उनजी वस्फ़ जा सिर्फ़ बुनियादी वस्फ़ कहिड़ी पहुचंदा आहियूं त सामान्य उमिरि में कहिड़ी शइ खे अहमियत ॾिनी वई आहे हर हिकु शइ उन कमु कहिड़ो कयो किथे नौकिरी कई किथे जेको पैदा थियो कहिड़ा कम अथसि औलाद केतिरो अथसि ख़ानदान में छा छा आहे इन्हनि सभिनी शयुनि खे असां ॾिसंदा आहियूं माना हुन ज़िंदगीअ जे पहिरें ॾींहं खां वठी आख़िरी ॾींहं ताईं कहिड़ी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे उनजो मुकमल जाइज़ो वरितो वेंदो आहे जॾहिं त खाके में असां इहो मुकमल न वठंदा आहियूं खाके में असां उन जूं दिलचस्प ऐं मालूमाती शयुनि खे वधीक अहमियत ॾींदा आहियूं त जीअं असांखे उहा अॻिते ख़बर पइजी सघे ऐं असां उन ते हली सघूं ऐं उन ते असां बहस करे ॻाल्हाए सघूं ईअं आत्म कथा जेका हूंदी आहे उहा सही सिधी लिखी मां पंहिंजी पाण आहे त जेका पढ़ंदा आहियूं त असां ख़बर पवंदी आहे त उन पाण छा सम्झो आहे ऐं कीअं ॾिठो आहे ऐं कीअं उन ते लिखियो अथई हाणे अचो त जेके ॿियूं जेके सिन्फ़ूं आहियूं उन्हनि जी बि नंढो नंढो इंट्रोडक्शन कंदा हलूं लोक कहाणी किस्सा या दास्तान जेको आहे डॉक्टर नवीशन बलोच खान जे मुताबिक़ इहे इंसान जा भरम या संसार जेके आहिनि उन्हनि जे बुनियाद ते ऐं इन्हनि में किस्सनि में ऐं दास्ताननि में नामुमकिन बि मुमकिन थी सघे थो नामुमकिन बि मुमकिन थी सघे थो माना मां अखियूं बंदि कयां ऐं मां चवां मां आसमान ते पुॼी वियुसि मां पुॼी वियुसि छाकाणि त इहो दास्तान आहे संसो आहे मुंहिंजो भरम आहे इहो मां पुॼी वियुमि पर कहाणी में उनजो उबतड़ आहे कहाणी हिकु जीअरनि जागंदड़ इंसाननि ते हूंदी आहे उहा उन सां तालुक़ रखंदी आहे मूंसां हिकिड़ो वाक़ियो हिकिड़े हंधि पेश आयो आहे त उन खे कीअं पेश आयो उन जो मूंखे पूरा तो ॾस ॾियणो आहे मालूमात ॾियणी आहे त हीउ मूंसां थियो ऐं हीउ कोन थियो या जेको ॿियो आहे उन जे मुताबिक़
कड़ी कड़ी सां मिलियल हुजण जरूरी आहे दास्तान में इन क़िस्म जी का बि ॻाल्हि कोन्हे का जेकर दास्तान में कड़ी कड़ी सां मिलियल कोन्हे का त का परवाह कान्हे का छाकाणि त उहो असांजी दिलि में ॻाल्हि जुड़ियल आहे कहाणीअ में हक़ीक़त हूंदी आहे दास्तान में हक़ीक़त कान्हे हूंदी छाकाणि उहा हिकु अहिड़ी कहाणी घड़ियल आहे जेका असां पंहिंजे तरफ़ां ॾियूं था वरी ॿियो फ़र्क़ु कहाणीअ में इंसानी किरदार हूंदा आहिनि दास्तान में या किस्से में इंसानी किरदारनि खे जा अवड़ा किरदार बादशाह थी वियो राणी थी वई या जेको शहज़ादो थी वियो इन अची सघनि था पर घणो करे जानदार किरदार उहे मिसाल जो जिन भूत देव परियूं इन्हनि खे वधीक अहमियत ॾिनी वेंदी आहे इते वरी फ़र्क़ु ईंदो आखाणी जेका आहे उन्हनि में वरी जेको आहे सो जानवरनि खे अहमियत वधीक ॾिनी वेंदी आहे पखियुनि खे अहमियत वधीक ॾिनी वेंदी आहे छाकाणि तव्हां कुते ॿिलीअ जी कहाणी कांव ऐं सहे जी कहाणी या शींहं ऐं सहे जी कहाणी इहे आखाणियुनि में शुमार आखाणी कहाणी इहे सभई मानाऊं हिकु जहिड़ियूं रखनि था पर इन्हनि में मुनफ़रद ईअं आहिनि त उन्हनि में मक़सद या किरदार या जेको आहे या मवाद जेको हूंदो आहे उहो अलॻि अलॻि ॾिनल हूंदो आहे जंहिंजे करे असांखे इन्हनि खे अलॻि अलॻि करे सम्झणु घुरिजे इन खां पोइ वरी जेका असां वटि आहे सभु जा सभु इहे पूरियूं शयूं पूरियूं थियूं आहिनि जेके आहे तजवीज़ हरफ़ी तजवीज़ ताम इस्तिआर व तशबीह ज़किर मुअन्निस इश्तिक़ाक़ हममाना लफ़्ज़ ऐं ज़िद इहे सभु थी विया हर्फ़ थी वियो लफ़्ज़ थी विया जुमला थी विया ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ इहे जॾहिं असां अॻिते हलंदासीं पूरो थींदो इस्म ज़मीर फ़इल सिफ़त ज़र्फ़ हर्फ़ जुमलो हर्फ़ जर हर्फ़ निदा इहे छाखे था चइजनि ऐं इन्हनि जा सुञाणप कहिड़ी आहे इन जो मुकमल असां कंदा रहंदासीं ऐं ॻाल्हाईंदा रहंदासीं जेकर तव्हांखे को इन मुताबिक़ जेको असां ॻाल्हायो आहे को सवाल आहे त बेशक पुछी सघो लफ़्ज़ ऐं अखर में फ़र्क़ु लफ़्ज़ जेको आहे हिक खां वधीक अखरनि जो मेलाप हूंदो आहे लफ़्ज़ जेको आहे हिक खां वधीक अखर मिसाल हिते असां लिखियोसीं अलिफ लिखियोसीं ऐं उन सां गॾु खे रखियोसीं त अख माना उहो ॿ अखर गॾिजी हिकु लफ़्ज़ जोड़े छॾींदो अखर जेको आहे उहो अकेले सिर्फ़ हूंदो आहे को बि जेको सो अखर हुजे उनखे ॿी का सूरत न हूंदी शामिल थियल ठीकु आहे लफ़्ज़ में असां हिक खां वधीक अखर जोड़े सघूं था जी इल्म अरूज़ जे मुताबिक़ मिर्ज़ा गालिब वाली उहा कहिड़ी उर्दू उहा फारसी मां निकितल आहे या उहा अलॻि पैटर्न आहे साॻियो ई आहे मिसाल ॾिसो न उर्दू तरशरी ज़बान आहे का बगल में खुद का ज़बान त आहे कोन और में अरबी फारसी तुर्की हिंदी संस्कृत जेके ॿोलियूं आहिनि सभु गॾियल आहिनि शाइरी जा असां वटि जेको फॉर्मेट हलनि था पिया आम तौर ते उहे 3 था हिकिड़ो फारसी जेको अरबी वारो फारसी में आयो फारसी जो इन्फ्लुएंस असांजो उर्दू में आयो उर्दू में आयो सिंधीअ में माना इहो इल्म अरूज़ ॿियो असांजो पंहिंजो देसी जेको क्लासिकल आहे जेका शावती बिडाई शायरी आहे काज़ी कादर खां जेका शुरू थी हुई त अॻे बि पर असांखे जेका मिले थी पई काज़ी कादर खां जेका मिले थी पई उहा ऐं टियों ऐं मुनफरिद या जदीद जेके असां इन्फ्लुएंस चऊं था उहो आहे असांजो मगरबी यानी कि नज़म वारो सानेट वारो इहो हाणे इन्फ्लुएंस असां वटि जेको मगरब मां आयो आहे यूरोप मां नज़म थी वियो आज़ाद नज़म थी वियो नसरी नज़म थी वियो इहे वरी असांखे अंग्रेज़ी शाइरी मां मिलिया आहिनि असर इन्हनि करे असां 3 वॾा असर चवंदा आहियूं हिकिड़ो इल्म अरूज़ जो यानी कि अरबी ऐं फारसी जो बुनियाद सिंधी में ॿियो पंहिंजो देसी सिंधी वारो ऐं टियों जेको आहे मगरब वारो जेको अंग्रेज़ी जे बुनियाद में सिंधी में आयो आहे इहे इन खां अलावा को सवाल सुभाणे असां इंशाअल्लाह अखर खां शुरू कंदासीं छाकाणि जेकर असां अखर खे सम्झी वियासीं अखर छो त बुनियादी हैसियत ॿोलीअ में आहे अखर जी उन अखर जे बुनियादी शयुनि खे असां सम्झी वेंदासीं त आईंदा जेतिरा बि लफ़्ज़ अचणा आहिनि जुमला अचणा आहिनि उहे सभु जा सभु उन हर्फ़ उन अखर ते मबनी हूंदा उन अखर ते ई जेको आहे सो आधारियल आहिनि असां उन ते ॻाल्हाईंदासीं ऐं उनजी मां अॻे ई जेको तयारी करे चुको आहियां इंशाअल्लाह सुभाणे असां उन ते पूरो ॻाल्हाईंदासीं सुभाणे असां लफ़्ज़ ते बि कोन ॻाल्हाईंदासीं अखर मां लफ़्ज़ कीअं जुड़नि था असां सिर्फ़ु उन पर्टिकुलर हिकु अखर ते ॻाल्हाईंदासीं उन अखर कहिड़ा आहिनि शमसी अखर कहिड़ा आहिनि कमरी अखर कहिड़ा आहिनि मंकूत अखर कहिड़ा आहिनि गैर मंकूत अखर कहिड़ा आहिनि उन्हनि अखरनि ते ॻाल्हाईंदासीं त जीअं असां ख़बर पइजी वञे इहो अखर जेको आहे उहो अखर जी हैसियत हीअ आहे ऐं हिन जो कमु इहो आहे ऐं उन खां पोइ असां अॻिते हलंदासीं पंहिंजा जेके बि शयूं आहिनि उन ते आहिस्ता आहिस्ता पंहिंजा जेतिरा लेक्चर आहिनि लेक्चर वाइज़ उनखे सम्झंदा वेंदासीं ऐं उन्हनि खे कंदासीं हर
बे वज़ाहत कंदो ना त हर जेको आहे सो हफ़्ते खां पोइ हाणे हीउ त 10 ॾींहं जो पहिरियों कोर्स आहे उन खां 11 ॾींहं जो टेस्ट हूंदो जेको असां पढ़ियो आहे उन सॼो तव्हांखे टेस्ट ॾियणो पवंदो ऐं उन ते तव्हांखे जेको आहे सो हलणो पवंदो सो मां सो प्लान ठाहे चुको आहे उन प्लान जे मुताबिक़ जी एमपीएससी में माना वार कॉन्फ्रेंस हूंदा जी सिंधी अल्फाबेट हूंदा आहिनि बिल्कुलु आहिनि जी चओ त मां उन जो छो त मां सुभाणे अखर आहे उहो अखर में ई शुमार थियनि था असां उन ते सुभाणे डिटेल में ॻाल्हाईंदासीं लिखियल त मूं वटि हींअर बि आहे हींअर मां तव्हांखे ॿुधाए सघां थो पर असांजो जेकॾहिं सुभाणे रखंदासीं उहो वधीक बहितर में छा करो उहो सुभाणे जो आहे जी अखर ऐं दास्तान जे बारे में ॿुधायो जी थोरो किस्सो ऐं लोकचाणी जे बारे में किस्सो हज़रत यूसुफ जो किस्सो आहे ठीकु आहे ससी पुन जो किस्सो आहे मूमल राणे जो किस्सो आहे इहे सभु किस्सा ॿुधा अथव न इन किस्से में वरी रब्त कंहिंमें बि कोन्हे को तव्हांखे किस्सो दिलों किस्सो कंहिं ॿिए ॿुधायो उनखे कंहिं ॿिए ॿुधायो आहे इहे किस्सा उहे किस्सा आहिनि जेके ज़बान दर ज़बान या सीना ब सीना असां ताईं पहुता आहिनि किथे लिखत में हक़ीक़तूं किथे कोन थो मिले त हे वाक़ियो हिते हीअं थियो हुयो असां जेको बि हींअर ताईं नतीजो कढियो आहे उहो मफ़रूज़ ते आहे हाइपोथेसिस ते असांजो असां हीअं कयो हुयोसीं हीअं थियो हूंदो मूमल हिते आई हूंदी राणो हिते आयो हूंदो ईअं कोन हूंदो हिते आयो हुयो ईअं किथे कोन थो मिले या ससु ई हितां लंघी हूंदी ईअं कोन हितां लंघी वई आहे शालती इहो ॻाल्हि कई आहे किताब कई आहे असां तहक़ीक़ कई आहे त इहा ई ॻाल्हि थी आहे त हितां लंघी हूंदी हितां वई हूंदी हिते आई हूंदी माना असांजो मफ़रूज़ आहे माना छा में अची आहे इहो अची वियो किस्से में अची वियो त असांखे किस्सा ॿुधल आहिनि त इन जे करे असां हिनखे किस्सो चऊं था ॿियो लोक कहाणी आम लोक लफ़्ज़ जी माना आहे अवाम माण्हू फर्द हर उहा कहाणी जेका अवाम में उसरे उभरे उन्ही खे लोक कहाणी चयो वेंदो आहे मिसाल जे तौर ते तव्हां शहज़ादे जी या राणी जी कहाणी जेके छो त जबर जेको आहे उहो हाणे जो कोन्हे को इंसान हाणे अञा वधीक शऊर जेके अची वियो आहे उहो ॻाल्हाइण सिखी वियो आहे अॻे इंसान खे ॻाल्हाइण ते सज़ाए मौत हूंदी हुई उन खां अलावा कुझु बि कोन हुयो त इन जे करे उन ज़माने में माण्हुनि हिकिड़ा फर्ज़ी किरदार जोड़िया शींहं फर्ज़ी किरदार आहे न शींहं ॻाल्हाए सघे थो हाथी ॻाल्हाए सघे थो छा हिकिड़ा फर्ज़ी किरदार जोड़िया विया उन फर्ज़ी किरदार जोड़े करे पंहिंजे अंदर जी ॻाल्हि जेका आहे उहा समाज जे आलो रखी आहे इन करे हुनखे लोक कहाणी आवाम जी कहाणी करे लिखियो वियो आहे हिन में इंसानी किरदार में आहिनि त जेको आहे सो जानदार किरदार जेके जानवरनि ते आहिनि उहे बि किरदार शामिल आहिनि ॿियो को सवाल